वक्त असां टंडोमां शहर के करीमाबाद कॉलोनी में मौजूद आहियूं, जिते केतरनि ई सालन खां गटर सिस्टम ऐं आबादी के न सहूलियत न ॾियण वारा हिते पूरा प्रोजेक्ट मुकम्मल तौर नाकारा आहिनि। उते उन्हनि रहाशियुनि जा वीचार इबरत न्यूज़ सां वंडींदे हिन रीति ॿुधायो। करीमाबाद के तक़रीबन 30 साल थी विया आहिनि। कई नुमाइंदा ईंदा आहिनि हिते वाइदा करे वेंदा हलिया आहिनि वोट वठी। असां उन जे लाइ ताड़ियूं वॼाए 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 मरी विया आहियूं, पर अञा ताईं असांजी केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ऐं गटर लाइन जेको आहे असांखे मेन ज़रूरत आहे गटर लाइन जी, जेको अधु में उहो कमु रोके छॾियो आहे। ठेकेदार भॼी विया, सभु सिस्टम धर्म भरम थी वियो। असां परेशान आहियूं। असांजो ॿार बच्चो पाणीअ मां लंघे कोन थो सघे। हिते तमामु नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म थी असां वटि करीमाबाद में। न ड्रेनेज सहूलियत अथई, न भंगी हिते मुक़ररु अथई। हेॾे तो ढेर लॻा पिया आहिनि गंद जा। बराए महिरबानी असांजी सार लधी वञे हिते। हींअर त थोरो जेको सो रोड ते कमु हलियो, पर बरसातनि में असांखे हिते करीमाबाद कॉलोनी में ॾाढी तकलीफ़ थिए थी। पर हींअर जे साईं कासिम शाह जेके असांजो ज़िले चेयरमैन थिया आहिनि, त असांखे उमेदु आहे, साईं वटि मुलाक़ात बि थी आहे, जे तव्हांजो ड्रेनेज जो कमु जल्दी खां जल्दी जेके स्टार्ट कयो वेंदो। पर वरी बि जेके असां अपील कयूं था, असां MPA एजाज शाह बुखारी हींअर त एक्स आहे, ऐं उनखे बि जेके चवंदासीं त पंहिंजी कोशिशूं करे ऐं करीमाबाद जा जेके ग़रीब रवासी आहिनि उनखे जेके बुनियादी सहूलियतूं काफ़ी जेके माना करीमाबाद कॉलोनी में परेशानियूं आहिनि। ख़ासि करे लाइट जो जेको सो माना रोज़ महीने में जेके मथां लाइनूं कटिजी वेंदियूं आहिनि। जेके ग़रीबनि तां जेके ही मथां खां जेके लाइनूं वञनि पियूं, तारूं वञनि पियूं, उहो बि जेके मीटर जेके जंहिंजा आहिनि उन्हनि जे तारूं ॾिनियूं वियूं आहिनि। बक़ाया जेके बि घर आहिनि उन जा जेके माना कनेक्शन जेके माना कुंडनि वारा जेके हलनि पिया। तव्हां ॾिसी जीअं हिते असां वटि बरसाति पए थी, को सिस्टम कोन्हे ड्रेनेज जो। ऐं ॿी ॻाल्हि त असां बस वारनि खे सभिनीनि खे असां अपील कई, त उन्हनि जो चवण जो मक़सदु इहो त हींअर इलेक्शन में बि हाराया ड्रेनेज हेसिताणी पहुची वियो आहे, ठीकु आहे। पर हुननि इन करे असांजो इहो ड्रेनेज रोके छॾियो। तव्हां ॿी पार्टी खे वोट ॾिना आहिनि, ठीकु आहे, तव्हीं असांजो कमु करियो, असीं ॿियनि खे कोन ॾींदासीं, असीं तव्हांखे ई ॾींदासीं। पर हाणे मसइलो इहो आहे त असांजो जेको जाइज़ हक़ आहे उहो असांखे ॾिनो वञे। ॿी ॻाल्हि त हीअ चवनि था वोट ॾिना आहिनि, असां ई ॾिना आहिनि, ठीकु आहे, पर असांजो जेको कमु कंदो असीं उनखे ई ॾींदासीं न। असांजा ॿुढा थी पिया, असांखे उन्हनि एतिरो कुझु करे ॾिनो, बाक़ाइदे असांखे पाणी बि कढी ॾिनो, मिशनूं पाण खणी आया। पर जेके असल हक़दार हुआ, जेके वोट था वठनि, असांखे अॼु ताणी बि उहे सार संभाल उन्हनि असांजी कोन लधी आहे। जेकी आहिनि हिते बुनियादी सहूलियतूं काफ़ी कोन्हनि। उन में मेन मसइलो आहे असांजो ड्रेनेज जो। हाणे ही कॉलोनी तक़रीबन आबाद थींदे हिन खे 30 साल थी विया आहिनि। हिते मुसलसल असां जेको आहे MPA MNA वटि वञे दाहियो आहे, पर हू का बि इन जो तदारक नथा कनि। ऐं हीअ जेको आहे कागज़नि में 2 खां 3 चकर मंज़ूर आहे, पर उहो सिर्फ़ु कागज़नि ताईं महदूद आहे ऐं उन खां पोइ उनजो को कमु नथो थिए। हींअर बि ड्रेनेज जेको आहे बरसातनि जे दौरान सॼी कॉलोनी में माना 5 खां 6 फुट जो पाणी हो। उन में सभिनि DC आयो, सभिनि शयूं विज़िट कयूं। उन खां पोइ जेको कमु स्टार्ट थियो आहे उहो तक़रीबन 200 फुट जेको आहे ठाहे करे वरी उते बंदि करे ऐं हलिया विया आहिनि। हाणे हिते जेको आहे जर जो पाणी ख़राबु पियो थिए ऐं हिते पेट जूं जेकी बीमारियूं पैदा पिया थियनि। हिते माण्हू जेकी आहे न माना जेकी जिगर जी बीमारियुनि में सायुनि में वकोड़ियल आहिनि। हाणे छा आहे जो हिते जेको आहे तक़रीबन 5000 घरनि जो पाड़ो आहे। हाणे उनजो निकाल असां केॾांहुं वञे? उहो पाणी जेको आहे वरी बि उहो ज़मीन में दाख़िल थिए थो। जेकी हिते जा जेकी रहवासी आहिनि असीं पीऊं था, उन में जेको आहे असांजे पेट जूं बीमारियूं थियनि थियूं, कई मसइला था थियनि। उन जे करे असां वस वारनि खे अपील था कयूं त बराए महिरबानी हीउ जेको ड्रेनेज जो कमु आहे, जेको मेन आहे, उहो असांखे करे ॾिनो वञे, त जीअं ही रहवासी जेकी आहिनि हिते जा उहे उन परेशानी मां निकिरनि।